अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद दोस्तों, अॼु असां हवाउनि जे शहर हैदराबाद जो रुख़ कयोसीं। अॼु असां अव्हांखे हैदराबाद जे मशहूर बुज़ुर्ग हज़रत सैयद सखी अब्दुल वहाब शाह जीलानी जी ज़ियारत ऐं जामिया सवाने अव्हां ताईं पहुचाईंदासीं। उनखां अॻु में अव्हां सभिनी खे गुज़ारिश त असांजे यूट्यूब चैनल राजा रिज़वान ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा त जीअं ईंदड़ वक़्त में अहिड़ा वीडियो अव्हां ताईं पहुची सघनि। सिंध जे मशहूर बुज़ुर्ग ऐं वलीउल्लाह हज़रत सखी अब्दुल वहाब शाह जीलानी हैदराबाद जी सुञाणप सां सम्झा वञनि था। संदन मज़ार मुबारक हैदराबाद सिंध में मरजाए ख़लाइक़ आहे। हज़रत सखी अब्दुल वहाब शाह जीलानी जो ताल्लुक़ गौसुल आज़म हज़रत सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी जी औलाद सां आहे। पाण गौसे पाक जे पोटे हज़रत सैयद सैफुद्दीन अब्दुल वहाब गीलानी जे ख़ानदान मां आहिनि। हीउ ख़ानदान बगदाद खां हिजरत करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबाद थियो। जन्मा हिकु शाख सिंध में बेपोती। हज़रत सखी अब्दुल वहाब शाह जीलानी जी विलादत तारीख़ ऐं इब्तिदाई ज़िंदगी बाबति तमामु घणियूं तफ़सीली मालूमात दस्तावेज़ी सूरत में मौजूदु न आहिनि। तंहिं हूंदे बि रिवायतनि मुताबिक़ पाण पंहिंजी ज़िंदगी जो घणो हिसो दीन जी ख़िदमत ऐं इशाअत इस्लाम ऐं माण्हुनि जी भलाई में गुज़ारियाऊं। पाण हिकु अज़ीम आलिम दीन ऐं सूफ़ी बुज़ुर्ग हुआ। पाण दरसो तदरीस सां बि लाॻापियल रहिया ऐं पंहिंजे इल्म ऐं रूहानियत सां माण्हुनि खे फैज़ पहुचायाऊं। संदन मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जो हिकु वॾो अंग हो जेको संदन रूहानी मक़ाम जी गवाही ॾिए थो। संदन रूहानी फैज़ सां केतिरा ई माण्हू ज़ाहिरी व बातिनी बीमारियुनि खां शफ़ा हासिल कंदा हुआ। हज़रत सखी अब्दुल वहाब शाह जीलानी जूं केतिरियूं ई करामतूं मशहूर आहिनि। संदन मुबारक नज़र ऐं दुआ सां माण्हुनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां शफ़ा मिलंदी हुई। ख़ासि करे जादू जिन्नात ऐं ॿियनि रूहानी तकलीफ़ुनि में मुब्तला माण्हुनि खे संदन दरबार मां सुकून मिलंदो हो। माण्हू परे परे खां पंहिंजूं मुश्किलातूं खणी संदन दरबार में हाज़िर थींदा हुआ ऐं अल्लाह जे फज़ल सां खेनि शफ़ा ऐं राहत नसीब थींदी हुई। संदन करामतनि जे करे पाण खे सखी जे लक़ब सां सॾियो वेंदो आहे। संदन मज़ार हैदराबाद सिंध में वाक़िअ आहे जेको अॼु बि हज़ारे अक़ीदतमंदनि ऐं ज़ियारत कंदड़नि जो मर्कज़ आहे। हर साल 19, 20, 21 रजब ते उर्स मुबारक अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें सॼे मुल्क मां माण्हू शिरकत कंदा आहिनि ऐं संदन रूहानी फैज़ मां मुस्तफ़ीद थींदा आहिनि। हज़रत सखी अब्दुल वहाब शाह जीलानी हैदराबाद जी हिकु अहम रूहानी शख़्सियत आहिनि जंहिंजूं तालीमात ऐं रूहानी असरात अॼु बि माण्हुनि जी रहनुमाई जो सबबु आहिनि।